छा थियो आहे? अॼु ॾाढो परेशान थो नज़र अचे। मेरू न्याणू हिते मुझे इलाज आसिरे आयो आहे। नवाब खान पंहिंजा होश विञाए वेठो आहे। वो ज़ालिम मुंहिंजे लाइ का न का खॾ ज़रूर खोटींदो। को न को कूड़ो केस ठाराए मूंखे लाकअप कराए। मूंखे लॻे पियो त नवाब खान कोई न घर में खड़ंदो ऐं पोइ हुनजो पूरो पूरो ज़ोर इन ते हूंदो त मायूं खणी वञे। पुलिस में तुंहिंजी त ॼाण सुञाण चङी आहे, पोइ तोखे छो ॿधंदा? मेरो जेको पहिरियों सूबेदार हो हुन सां बड़ी दुआ सलाम हुई, मुंहिंजी कुझु ॿुधंदो। पर हे जेको नओं सूबेदार आयो आहे न, इहो ॾाढो ज़ालिम आहे। यानी कि रखाए नवाब खान आहे पंहिंजे ज़ोर ते। हाणे इहो सूबेदार त नवाब खान खां सवा कंहिंजी ॿुधंदो ई कोन। जॾहिं तोखे ख़बर हुई कहिड़ा मसइला थींदा, हुन खे हिते छो रहाई? अदालत जे आगुर ते मायूं वीचारियूं मदद लाइ वाछाइनि पयूं। तूं छा थी चाहीं त मां उन मज़लूमनि खे उन्हनि जे रहमो करम ते छॾे ॾियां? न महिरो, न। घटि में घटि सिजावल खान खां त इहा बेगर्दी न पहुचंदी त किन न्याणियुनि खे बेयारो मददगार छॾे ॾे। बाक़ी जेकॾहिं रब साईं मूंखे ताक़त ॾिनी आहे त मुंहिंजो फर्ज़ थो पहुचे त मां हिन न्याणियुनि जी मदद कयां बिना कंहिं लोभ लालच जे। घटि में घटि मां त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे पुठि नथो ॾेई सघां। छो त सिजावल खान जी ज़िंदगीअ में ख़ैरत इज़त ऐं मुड़ुस माण्हुनि जो क़दुरु आहे। उन्ही तरीक़े सां मां नंग खे बि नंग सम्झंदो आहियां। छा कजे जेकॾहिं इन्हनि ते सिर हलियो बि वञे थो त मूंखे को गम न, पर इन न्याणियुनि खे मां ईअं छॾे नथो सघां। मालिक साईं तोसां भलाई कंदो, तूं परेशान न थी, भली तूं आराम कर। तूं सुम्ह, सुबुह जा भाग सुबुह सां ॾिसूं त छा थो थिए। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।